हदीस शरीफ में हुक्म आहे त हिन सूरत खां पहिरीं ही दुआ पढ़जे, औज़ु बिल्लाहि मिनन नार व मिन शर्रिल कुफ़ार व मिन ग़ज़बिल जब्बार अल इज़्ज़तु लिल्लाहि व लिरसूलिही व लिल मोमिनीन। तर्जुमो हीअ, अल्लाह खां आऊं बाहि जी पनाह घुरां थो ऐं काफ़िरनि जे शर जी पनाह घुरां थो ऐं अल्लाह जी नाराज़गी जे यानी ग़ज़ब जी पनाह घुरां थो। हक़ीक़त में सभु इज़त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं मोमिननि वटि आहे। बराअतुम मिनल्लाहि व रसूलिही इलल लज़ीना आहदतुम मिनल मुशरिकीन। हीअ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ां क़तअ ताल्लुक़ जो ऐलान आहे उन्हनि मुशरिकनि लाइ जिन सां तव्हां वाइदो कयो। فسيحوا في الأرض 4 أشهر واعلموا أنكم غير معجز الله وأن الله مخزي الكافرين। पोइ ए मुशरिको तव्हां ज़मीन में 4 महीना सैर करियो ऐं तव्हां यकीन करियो त बेशक तव्हां अल्लाह ताला खे आजिज़ कंदड़ नाहियो ऐं बेशक अल्लाह ताला काफ़िरनि खे ख़्वार कंदड़ आहे। أذان من الله ورسوله إلى الناس يوم الحج الأكبر أن الله بريء من المشركين ورسوله فإن تبتم فهو خير لكم وإن توليتم فاعلموا أنكم غير معجز الله وبشر الذين كفروا بعذاب أليم। ऐं आम ऐलान आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ां सभिनी माण्हुनि ॾांहुं हज अकबर जे ॾींहुं त बेशक अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल मुशरिकनि खां बेज़ार आहे। पोइ जेकॾहिं इहे तौबह ताइब थियनि था पोइ उहो इन्हनि लाइ बहितर आहे ऐं जेकॾहिं इनकार कनि पोइ यकीन करियो बेशक तव्हां अल्लाह खे आजिज़ कंदड़ नाहियो ऐं तव्हां काफ़िरनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधायो। إلا الذين عاهدتم من المشركين ثم لم ينقصوكم شيئا ولم يظاهروا عليكم أحدا فأتموا إليهم عهدهم إلى مدتهم إن الله يحب المتقين। मगर मुशरिकनि मां उहे माण्हू जिन सां तव्हां मुआहिदो कयो उन खां पोइ उन्हनि तव्हां सां वाइदे ख़िलाफ़ी न कई ऐं तव्हांजी मुखालफ़त में कंहिं हिकिड़े जी मदद न कई पोइ मुक़रर वक़्त ताईं तव्हां उन्हनि सां वाइदो निभायो बेशक अल्लाह ताला परहेज़गारनि सां मुहबत रखे थो। فإذا انسلخ الأشهر الحرم فاقتلوا المشركين حيث وجدتموهم وخذوهم واحصروهم واقعدوا لهم كل مرصد فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فخلوا سبيلهم إن الله غفور رحيم। पोइ जंहिं वक़्तु हज जा महीना पूरा थियनि पोइ तव्हां मुशरिकनि खे क़त्ल करियो जिते तव्हांखे मिलनि ऐं खेनि पकड़ियो ऐं खेनि क़ैद करियो ऐं उन्हनि लाइ तव्हां घाट हणी वेहो। पोइ जेकॾहिं इहे तौबह ताइब थियनि ऐं निमाज़ पढ़नि ऐं ज़कात ॾियनि पोइ संदन रस्तो खुले छॾियो बेशक अल्लाह ताला बख़्शींदड़ बाजारो आहे। وإن أحد من المشركين استجارك فأجره حتى يسمع كلام الله ثم أبلغه مأمنه ذلك بأنهم قوم لا يعلمون। ऐं जेकॾहिं मुशरिकनि मां को माण्हू तव्हां खां पनाह घुरे थो त पोइ उनखे पनाह ॾियो एसिताईं त अल्लाह जो कलाम ॿुधे उन खां पोइ खेसि अमन वारी जाइ ते रसायो। इहो हुकुम इन सबबु आहे त बेशक इहे बेसमझ क़ौम आहिनि। كيف يكون للمشركين عهد عند الله وعند رسوله إلا الذين عاهدتم عند المسجد الحرام فما استقاموا لكم فاستقيموا لهم إن الله يحب المتقين। अजब आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि इन्हनि मुशरिकनि जो कहिड़ो मुआहिदो आहे सवाइ उन्हनि माण्हुनि जे जिन सां तव्हां मस्जिद हराम में वाइदो कयो। पोइ जेसिताईं तव्हां सां इहे वाइदे ते क़ाइमु रहनि त तव्हां बि इन्हनि सां वाइदे ते क़ाइमु रहो बेशक अल्लाह ताला नेकोकारनि सां मुहबत रखे थो।
كيف وإن يظهروا عليكم لا يرقبوا فيكم إلا ولا ذمة يرضونكم بأفواههم وتأبى قلوبهم وأكثرهم فاسقون. अजब आहे त हिननि जो कहिड़ो लिहाज़ रखिजे। जेकॾहिं तव्हां ते इहे फातर थियनि हा त तव्हां सां माइटी ऐं मुआइदे जो लिहाज़ न कनि हा। इहे तव्हांखे सुहिणी गुफ़्तगू सां राज़ी कनि था ऐं संदन दिलियूं इनकार कनि थियूं ऐं उन्हनि मां घणा वाइदे ख़िलाफ़ी कंदड़ आहिनि। اشتروا بآيات الله ثمنا قليلا فصدوا عن سبيله إنهم ساء ما كانوا يعملون. इहे अल्लाह जी आयतुनि जे एवज़ थोरो मुल्ह हासिल कनि था पोइ अल्लाह जे दीन खां रोकिन था। बेशक जेको कमु इहे कनि था सो ख़राब आहे। لا يرقبون في مؤمن إلا ولا ذمة وأولئك هم المعتدون. नथा लिहाज़ रखनि मोमिननि में माइटी ऐं मुआइदे जो ऐं इहे ई हद खां वधंदड़ आहिनि। فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فإخوانكم في الدين ونفصل الآيات لقوم يعلمون. पोइ जेकॾहिं इहे तौबा ताइब थियनि ऐं निमाज़ पढ़नि ऐं ज़कात ॾियनि पोइ इहे तव्हांजा दीनी भार आहिनि ऐं सम्झ रखंदड़ लाइ असीं पंहिंजूं आयतूं खोले खोले बयान करियूं था। وإن نكثوا أيمانهم من بعد عهدهم وطعنوا في دينكم فقاتلوا أئمة الكفر إنهم لا أيمان لهم لعلهم ينتهون. ऐं जेकॾहिं मुआइदे करण खां पोइ बि इहे पंहिंजे वाइदे खे तोड़नि था ऐं तव्हांजे दीन में तानू हणनि था पोइ तव्हां काफ़िरनि जे अॻवान खे क़त्ल करियो। बेशक इहे उहे आहिनि जिन लाइ को बि मुआइदो नाहे त मन इहे बाज़ अचनि। ألا تقاتلون قوما نكثوا أيمانهم وهموا بإخراج الرسول وهم بدؤوكم أول مرة أتخشونهم فالله أحق أن تخشوه إن كنتم مؤمنين. छोन था तव्हां उन क़ौम सां जिहाद करियो जिन पंहिंजा मुआइदा टोड़िया ऐं रसूल अरबी खे जलावतन करण जो इरादो कयो ऐं उन्हनि वाइदे ख़िलाफ़ी में बि तव्हां सां अगराई कई। छा तव्हां उन्हनि खां डिॼो था? पोइ अल्लाह ताला ज्यादा हक़दार आहे जो उन खां डिॼो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। قاتلوهم يعذبهم الله بأيديكم ويخزهم وينصركم عليهم ويشفي صدور قوم مؤمنين. तव्हां उन्हनि खे क़त्ल करियो। अल्लाह उन्हनि खे तव्हांजे हथां अज़ाब करे थो ऐं उन्हनि खे ख़्वार करे थो ऐं उन्हनि जे मुक़ाबले में तव्हांजी मदद फरमाए थो ऐं मोमिन माण्हुनि जे सीननि खे शफ़ा बख़्शे थो। ويذهب غيظ قلوبهم ويتوب الله على من يشاء والله عليم حكيم. ऐं संदन सीननि मां कावड़ ख़तम करे थो ऐं जंहिं ते चाहे पंहिंजी रहमत सां नज़र फरमाए थो। अल्लाह ताला ॼाणदड़ हिकमत वारो आहे। أم حسبتم أن تتركوا ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ولم يتخذوا من دون الله ولا رسوله ولا المؤمنين وليجة والله خبير بما تعملون. तव्हां सम्झो था तव्हांखे ईअं छॾियो वेंदो हालांकि अञा ताईं अल्लाह ताला तव्हां मां मुजाहिदनि जी सुञाणप न कराई आहे ऐं जिन माण्हुनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं मोमिननि खां सवाइ कंहिंखे पंहिंजो राज़दान न बनायो ऐं अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खां ख़बरदार आहे. ما كان للمشركين أن يعمروا مساجد الله شاهدين على أنفسهم بالكفر أولئك حبطت أعمالهم وفي النار هم خالدون. मुशरिकनि लाइ मुनासिब नाहे जो मस्जिदुल हराम जी तामीर कनि हालांकि इहे पाण पंहिंजनि नफ़्सनि ते कुफर जी शाहिदी ॾींदड़ आहिनि। इहे उहे आहिनि जिन जा अमल ज़ाया थी विया ऐं इहे दोज़ख में हमेशह रहंदा।
إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة وآتى الزكاة ولم يخش إلا الله فعسى أولئك أن يكونوا من المهتدين. अल्लाह जी मस्जिदुनि खे फ़क़ति उहो आबाद करे सघे थो जेको अल्लाह ताला ऐं क़यामत ते ईमान आणे थो ऐं निमाज़ पढ़े थो ऐं ज़कात ॾे थो ऐं अल्लाह खां सवाइ कंहिंखां नथो ॾिजे, पोइ इहे जल्दी हिदायत वारनि मां थींदा. أجعلتم سقاية الحاج وعمارة المسجد الحرام كمن آمن بالله واليوم الآخر وجاهد في سبيل الله لا يستوون عند الله والله لا يهدي القوم الظالمين. छा तव्हां बराबर समझो था उनखे जेको हाजन खे पाणी पियारे थो ऐं मस्जिदुल हराम खे आबाद करे थो उन ई माण्हू वांगुरु जेको अल्लाह ताला ऐं क़यामत ते ईमान आणे थो ऐं अल्लाह जी राह में जिहाद करे थो. ख़बरदार मोमिन ऐं काफ़िर अल्लाह ताला वटि बराबर नाहे ऐं अल्लाह ताला ज़ालिम क़ौम खे हिदायत नथो ॾे. الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون. उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं अल्लाह जे राह में पंहिंजे मालनि ऐं नफ़्सनि सां जिहाद कयो उन्हनि जो अल्लाह ताला वटि तमामु वॾो दर्जो आहे ऐं इहे ई कामयाब थींदड़ आहिनि. يبشرهم ربهم برحمة منه ورضوان وجنات لهم فيها نعيم مقيم. रसूल अरबी जी मुबारक ज़बान खां अल्लाह ताला खेनि पंहिंजे तरफ़ां रहमत ऐं रज़ामंदे ऐं अहिड़नि बाग़नि जी बिशारत ॾे थो जंहिंमें दाइमी नेमत हूंदी. خالدين فيها أبدا إن الله عنده أجر عظيم. हमेशह हमेशह उन में रहंदा, बेशक अल्लाह ताला वटि अजर अज़ीम आहे. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا آباءكم وإخوانكم أولياء إن استحبوا الكفر على الإيمان ومن يتولهم منكم فأولئك هم الظالمون. ए मोमिनो तव्हां पंहिंजे वालिदैन ऐं भाउरनि खे पसंदि न करियो जेकॾहिं उहे ईमान जे बदिरां कुफर खे पसंदि कनि था ऐं जेको माण्हू तव्हां मां उन्हनि सां दोस्ती रखे थो पोइ उहे ई ज़ालिम आहिनि. قل إن كان آباؤكم وأبناؤكم وإخوانكم وأزواجكم وعشيرتكم وأموال اقترفتموها وتجارة تخشون كسادها ومساكن ترضونها أحب إليكم من الله ورسوله وجهاد في سبيله فتربصوا حتى يأتي الله بأمره والله لا يهدي القوم الفاسقين. रसूल अरबी तव्हां फरमायो जेकॾहिं तव्हांजा पीउ ऐं तव्हांजा पुट ऐं तव्हांजा भाउर ऐं तव्हां जूं घरवारियूं ऐं तव्हांजा माइट ऐं तव्हांजा माल जेके तव्हां कमायो था ऐं तव्हांजा वापार जिन जे नुक़सान जो ख़ौफ़ करियो था ऐं घर जिन खे तव्हां पसंदि करियो था इहे सभु शयूं जेकॾहिं तव्हांखे प्यारियूं आहिनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां ऐं जिहाद फी सबीलिल्लाह खां त पोइ तव्हां इंतज़ार करियो हेसिताईं जो अल्लाह पंहिंजो हुकुम आणे ऐं अल्लाह ताला गुनहगार क़ौम खे हिदायत नथो ॾे. لقد نصركم الله في مواطن كثيرة ويوم حنين إذ أعجبتكم كثرتكم فلم تغن عنكم شيئا وضاقت عليكم الأرض بما رحبت ثم وليتم مدبرين. तहक़ीक़ अल्लाह ताला तव्हांजी मदद फरमाई घणनि जंगी महाज़न ते ऐं जंगे हुनैन वारे ॾींहुं जॾहिं तव्हांखे पंहिंजे लश्कर जे घणाई ते नाज़ हो पोइ तव्हांखे
तव्हांजी घणाई फ़ाइदो न पहुचायो ऐं तव्हां ते ज़मीन तंग थी पई पंहिंजी कुशादगी जे बावजूद, पोइ तव्हां मां कुझु माण्हू मुंतशिर यानी छिड़विछड़ थी पोइते हटिया। ثم أنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين وأنزل جنودا لم تروها وعذب الذين كفروا وذلك جزاء الكافرين। उनखां पोइ अल्लाह पंहिंजी रहमत नाज़िल फरमाई रसूल अरबी ते ऐं साहब कराम ते, ऐं अल्लाह नाज़िल कयो लश्कर मलाइकनि जेके जेको तव्हां न ॾिठो, ऐं अल्लाह ताला काफ़रनि ते सख़्तु अज़ाब कयो ऐं इहा काफ़रनि जी सज़ा आहे। ثم يتوب الله من بعد ذلك على من يشاء والله غفور رحيم। उनखां पोइ अल्लाह तौबा क़बूल फरमाए थो जंहिं बाने जी पाण चाहे। अल्लाह ताला बख़्शींदड़ बाज़ारो आहे। يا أيها الذين آمنوا إنما المشركون نجس فلا يقربوا المسجد الحرام بعد عامهم هذا وإن خفتم عيلة فسوف يغنيكم الله من فضله إن شاء إن الله عليم حكيم। ए मोमिनो, मुशरिकी पलीत आहिनि, तंहिं करे मस्जिदुल हराम खे करीब न थियनि हिन साल खां पोइ। ऐं जेकॾहिं तव्हां मिस्कीनी जो ख़ौफ़ करियो था त पोइ अल्लाह ताला जल्दी पंहिंजे फज़ल सां जेकॾहिं चाहे तव्हांखे शाहूकार कंदो। बेशक अल्लाह ताला ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। قاتلوا الذين لا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ولا يحرمون ما حرم الله ورسوله ولا يدينون دين الحق من الذين أوتوا الكتاب حتى يعطوا الجزية عن يد وهم صاغرون। तव्हां जंग करियो उन्हनि माण्हुनि सां जेके नथा ईमान आणनि अल्लाह ताला ते ऐं न क़यामत ते, ऐं नथा हराम सम्झनि उन्हनि शयुनि खे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल हराम कयूं आहिनि, ऐं नथा एतिक़ाद रखनि अहले किताब जा दीन इस्लाम ते एसि ताईं जो उहे शिकस्त खाई पंहिंजे हथ सां जिज़ियो ॾियनि, ऐं इहे दलील थींदड़ आहिनि। وقالت اليهود عزير ابن الله وقالت النصارى المسيح ابن الله ذلك قولهم بأفواههم يضاهئون قول الذين كفروا من قبل قاتلهم الله أنى يؤفكون। ऐं यहूदियुनि चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, ऐं ईसाइनि चयो त ईसा अल्लाह जो पुटु आहे। माज़अल्लाह, इहे इन्हनि जा ज़बानी अफ़वाह आहिनि। इहे बि उन्हनि काफ़रनि जहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था जेके उन्हनि खां अॻु में हुआ। अल्लाह उन्हनि खे हलाक करे इहे केॾा उबता वञी रहिया आहिनि। اتخذوا أحبارهم ورهبانهم أربابا من دون الله والمسيح ابن مريم وما أمروا إلا ليعبدوا إلها واحدا لا إله إلا هو سبحانه عما يشركون। इन्हनि पंहिंजनि पादरियुनि ऐं राहिबनि ऐं ईसा पुटु मरियम खे महबूद बनायो सचे अल्लाह ताला खां सवाइ, हालांकि न हुकुम कयो वियो उन्हनि खे मगर सिर्फ़ इहो त हिकु अल्लाह जी इबादत कनि। न आहे को इबादत लाइक़ मगर अल्लाह, संदसि ज़ात शिरक खां पाक आहे। يريدون أن يطفئوا نور الله بأفواههم ويأبى الله إلا أن يتم نوره ولو كره الكافرون। इहे इरादो कनि था त नबूवत जे नूर खे पंहिंजी फूकुनि सां विसाइनि। अल्लाह ताला नबूवत जे नूर खे मुकमिल करे थो जेतोणी काफ़र उनखे नापसंद कनि था। هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल अरबी खे हिदायत सां मोकिलियो ऐं दीन इस्लाम खे मोकिलियो इन ई लाइ त दीन इस्लाम खे हर मज़हब ते ग़ालिब करे जेतोणीक मुशरिक उनखे नापसंद कनि था।
या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न कसीरन मिनल अहबारि वर्रुहबानि लयअकुलून अमवालन नास बिलबातिल वयसुद्दून अन सबीलिल्लाह والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم ए मोमिनो, बेशक घणा पादरी ऐं राहिब नाजाइज़ तरीक़े सां माण्हुनि जा माल खाइनि था ऐं रोकीनि था दीन इस्लाम खां, ऐं जेके माण्हू सोन चांदी गॾु कनि था ऐं उन खे अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि, पोइ तव्हां उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़बर ॿुधायो। यौम युहमा अलैहा फी नारि जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम वजुनूबुहुम वज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। जंहिं वक़्तु तपाया वेंदा सोन ऐं चांदी जहन्नम जी बाहि में, पोइ दाग़ ॾिनो वेंदो उन ई सां संदनि पेशानियुनि ऐं पासनि ऐं पुठियुनि खे, ऐं उन्हनि खे चयो वेंदो ही उहो आहे जेको तव्हां पंहिंजे लाइ गॾु कयो हो दुनिया में, पोइ तव्हां गॾु करण जे एवज़ अज़ाब चखो। إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها 4 حرم ذلك الدين القيم فلا تظلموا فيهن أنفسكم وقاتلوا المشركين كافة كما يقاتلونكم كافة واعلموا أن الله مع المتقين। बेशक महीननि जो तादाद अल्लाह ताला वटि 12 महीना आहे। अल्लाह ताला जे किताब में जंहिं ॾींहुं खां अल्लाह ताला आसमान ऐं ज़मीन पैदा कया उन्हनि महीननि मां 4 महीना हज जे करे मौजूद आहिनि। इहो दीन मुस्तक़ीम यानी सिधो आहे। पोइ उन्हनि महीननि में पंहिंजो पाण ते ज़ुल्म न करियो ऐं तव्हां सभिनी मुशरिकनि सां जंग करियो जीअं उहे सभई गॾिजी तव्हां सां जंग कनि था, ऐं तव्हां यकीन करियो बेशक अल्लाह ताला परहेज़गारनि सां गॾु आहे। إنما النسيء زيادة في الكفر يضل به الذين كفروا يحلونه عاما ويحرمونه عاما ليواطئوا عدة ما حرم الله فيحلوا ما حرم الله زين لهم سوء أعمالهم والله لا يهدي القوم الكافرين। पोइते हटाइण हज जे महीननि खे कुफर में ज़्यादती आहे। इन ई सां काफ़र गुमराह थियनि था। हिकिड़े साल इन्हनि खे हलाल बनाइनि था त ॿिए साल हराम बनाइनि था। इन लाइ त हज वारनि 3 महीननि जो तइदाद पूरो कनि, पोइ हलाल कनि था उन ई खे जंहिंखे अल्लाह हराम कयो। संदन बदअमाली संदन लाइ सिंगारी वई आहे ऐं अल्लाह काफ़रनि जी क़ौम खे हिदायत नथो ॾे। يا أيها الذين آمنوا ما لكم إذا قيل لكم انفروا في سبيل الله اثاقلتم إلى الأرض أرضيتم بالحياة الدنيا من الآخرة فما متاع الحياة الدنيا في الآخرة إلا قليل। ए मोमिनो, तव्हां खे छा थियो जंहिं वक़्तु तव्हां खे चयो वियो त अल्लाह जी राह में तव्हां जिहाद करियो, उन वक़्तु तव्हां वेही रहिया? छा तव्हां आख़िरत जे एवज़ दुनिया जी हयाती पसंदि करियो था? पोइ नाहे सामान दुनिया जी हयातीअ जो आख़िरत जे मुक़ाबले में मगर तमामु थोरो। إلا تنفروا يعذبكم عذابا أليما ويستبدل قوما غيركم ولا تضروه شيئا والله على كل شيء قدير। जेकॾहिं तव्हां न निकिता त तव्हां खे सख़्तु अज़ाब चखायो वेंदो ऐं तव्हां जे एवज़ ॿी क़ौम पैदा कई वेंदी ऐं तव्हां खेसि कंहिं क़िस्म जो नुक़सान न पहुचाए सघंदा। ऐं अल्लाह
हर शइ ते क़ादिर आहे। إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم. जेकर तव्हां रसूल अरबी जी मदद न कंदा पोइ बेशक अल्लाह संदसि मदद कंदो। जंहिं वक़्तु रसूल अरबी खे काफ़रनि हिजरत कराई, रसूल अरबी ऐं अबू बकर सिद्दीक़ उन वक़्तु गारे थौर में मौजूद हुआ। उन वक़्तु रसूल अरबी पंहिंजे असहाबी यानी अबू बकर सिद्दीक़ खे फरमायो त तूं मुंहिंजो इंतज़ार न कर, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। पोइ अल्लाह पंहिंजी रहमत अबू बकर सिद्दीक़ ते नाज़िल फरमाई ऐं उनखे अहिड़े लश्कर सां मज़बूत बनायो जेको तव्हां न ॾिठो ऐं अल्लाह ताला काफ़रनि जी ॻाल्हि खे हेठि कयो ऐं पंहिंजी ॻाल्हि खे मथे कयो ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। انفروا خفافا وثقالا وجاهدوا بأموالكم وأنفسكم في سبيل الله ذلكم خير لكم إن كنتم تعلمون. तव्हां ख़ुशी सां घरां निकिरो या नाख़ुशीअ सां ऐं तव्हां अल्लाह जी राह में जिहाद करियो पंहिंजे मालनि ऐं जाननि सां, इहो तव्हां लाइ तमामु बहितर आहे जेकर तव्हां ॼाणो था। لو كان عرضا قريبا وسفرا قاصدا لاتبعوك ولكن بعدت عليهم الشقة وسيحلفون بالله لو استطعنا لخرجنا معكم يهلكون أنفسهم والله يعلم إنهم لكاذبون. जेकॾहिं वेझी दौलत ऐं सफ़र आसान हुजे हा तव्हां सां इहे गॾु हलनि हा, पर इन्हनि खे तकलीफ़ वारो रस्तो ॾुखियो पइजी वियो ऐं जल्दी अल्लाह जो कसम खणंदा त जेकॾहिं असांखे तौफ़ीक़ हुजे हा त तव्हां सां गॾु जिहाद लाइ निकिरूं हा। इहे पंहिंजे नफ़्सनि खे हलाक कनि था ऐं अल्लाह ॼाणे थो त बेशक इहे कूड़ा आहिनि. عفى الله عنك لما أذنت لهم حتى يتبين لك الذين صدقوا وتعلم الكاذبين. अल्लाह ताला तव्हांखे दरगुदर फरमायो, तव्हां उन्हनि खे छा इजाज़त ॾिनी, यानी उन्हनि खे इजाज़त न ॾियो हा एसि ताईं जो तव्हां लाइ उन्हनि मां सचा ज़ाहिर थियनि हा ऐं तव्हां कूड़नि खे मालूम करियो हा. لا يستأذنك الذين يؤمنون بالله واليوم الآخر أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم والله عليم بالمتقين. ऐं जेके माण्हू अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आणनि था उहे तव्हां खां इजाज़त नथा वठनि पंहिंजे मालनि ऐं नफ़्सनि सां जिहाद न करण जी ऐं अल्लाह परहेज़गारनि खे ॼाणंदड़ आहे. إنما يستأذنك الذين لا يؤمنون بالله واليوم الآخر وارتابت قلوبهم فهم في ريبهم يترددون. इजाज़त फ़क़त जिहाद न करण जी उहे माण्हू वठनि था जेके अल्लाह ऐं क़यामत ते ईमान नथा आणनि ऐं संदनि दिलियूं शक में आहिनि, पोइ इहे पंहिंजे शक में परेशान आहिनि. ولو أرادوا الخروج لأعدوا له عدة ولكن كره الله بعاثهم فثبطهم وقيل اقعدوا مع القاعدين. ऐं जेकॾहिं इहे निकिरण जो इरादो रखनि हा त जिहाद लाइ को सामान तयारु कनि हा, पर अल्लाह उन्हनि जे निकिरण खे नापसंद फरमायो, पोइ इहे सुस्त थिया ऐं उन्हनि खे चयो वियो त तव्हां वेही रहो घरनि में वेहंदड़नि सां गॾु. لو خرجوا فيكم ما زادوكم إلا خبالا ولأوضعوا خلالكم يبغونكم الفتنة وفيكم سماعون لهم والله عليم بالظالمين. जेकॾहिं इहे तव्हां सां निकिरनि हा त तव्हां में अफ़वाह पखेड़े तव्हां जे विच में फितनो पैदा कनि हा ऐं तव्हां जे विच में उन्हनि जा जासूस मौजूद आहिनि
ऐं अल्लाह ख़ूब ॼाणंदड़ आहे ज़ालिमनि खे. لقد ابتغوا الفتنة من قبل وقلبوا لك الأمور حتى جاء الحق وظهر أمر الله وهم كارهون. तहक़ीक़ हिन खां अॻु में बि इन्हनि फितनू पैदा कयो ऐं तव्हां लाइ हीला हलायाऊं हेसि ताईं जो हक़ आयो ऐं अल्लाह जो हुकुम ज़ाहिर थियो ऐं इहे नापसंद कंदड़ आहिनि. ومنهم من يقول ائذن لي ولا تفتني ألا في الفتنة سقطوا وإن جهنم لمحيطة بالكافرين. ऐं उन्हनि मां के अहिड़ा आहिनि जेके चवनि था त असांखे इजाज़त ॾे ऐं असांखे फितने में न विझ. ख़बरदार फितने में त इहे पाण किरी पिया ऐं बेशक जहन्नम काफ़रनि खे घेरो कंदड़ आहे. إن تصبك حسنة تسؤهم وإن تصبك مصيبة يقولوا قد أخذنا أمرنا من قبل ويتولوا وهم فرحون. जेकर तव्हांखे नेकी पहुचे थी त उन्हनि खे नथी वणे ऐं जेकर तव्हांखे का तकलीफ़ पहुचे थी चवनि था त बेशक असां पंहिंजो कमु अॻु में ई दुरुस्त करे छॾियो हो ऐं इहे ख़ुशीअ सां मोटनि था यानी जिहाद में शिरकत खां सवाइ. قل لن يصيبنا إلا ما كتب الله لنا هو مولانا وعلى الله فليتوكل المؤمنون. रसूल अरबी तव्हां फरमायो हरगिज़ असांखे का तकलीफ़ नथी पहुचे सवाइ उनजे जेका अल्लाह असांजी तक़दीर में लिखी आहे. अल्लाह असांजो मददगार आहे. अल्लाह ताला ते मोमिननि खे तवक्कुल रखणु घुर्जे. قل هل تربصون بنا إلا إحدى الحسنيين ونحن نتربص بكم أن يصيبكم الله بعذاب من عنده أو بأيدينا فتربصوا إنا معكم متربصون. रसूल अरबी तव्हां फरमायो नथा इंतज़ार करियो तव्हां असां लाइ सवाइ ॿिनि भलाइनि मां हिकिड़ी यानी फतह ॿी शहादत ऐं असीं मुस्लमान तव्हां लाइ अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार करियूं था जेको अल्लाह तव्हांखे पाण कंदो या असांजे हथां कराईंदो. पोइ तव्हां इंतज़ार करियो बेशक असां तव्हां सां गॾु इंतज़ार कंदड़ आहियूं. قل أنفقوا طوعا أو كرها لن يتقبل منكم إنكم كنتم قوما فاسقين. रसूल अरबी तव्हां फरमायो उहे ख़ुशी सां या ना ख़ुशीअ सां ख़र्च कनि लेकिन हरगिज़ उन्हनि जो ख़र्च करणु क़बूल न कयो वेंदो इन लाइ त बेशक इहा गुनहगार क़ौम आहे. وما منعهم أن تقبل منهم نفقاتهم إلا أنهم كفروا بالله وبرسوله ولا يأتون الصلاة إلا وهم كسالى ولا ينفقون إلا وهم كارهون. ऐं ख़र्च क़बूल न थियण जो सबब ही आहे त बेशक इन्हनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो इनकार कयो ऐं इहे नथा अदा कनि निमाज़ मगर सुस्ती सां ऐं नथा ख़र्च कनि इहे अल्लाह जी राह में मगर मजबूरीअ खां. فلا تعجبك أموالهم ولا أولادهم إنما يريد الله ليعذبهم بها في الحياة الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون. पोइ तव्हांखे अजब में न विझे संदन माल ऐं औलाद जी घणाई ऐं अल्लाह इरादो फरमाए थो त इन्हनि काफ़रनि खे संदन माल ऐं औलाद ज़रिए दुनिया जी हयातीअ में अज़ाब चखाए छो त इहे कुफ़्र कंदड़ आहिनि. ويحلفون بالله إنهم لمنكم وما هم منكم ولكنهم قوم يفرقون. ऐं अल्लाह जा कसम खणनि था त बेशक इहे काफ़र तव्हां मुस्लमाननि मां आहिनि हालांकि इहे तव्हां मां नाहिनि पर उहे बुज़दिल माण्हू आहिनि. لو يجدون ملجأ أو مغارات أو مدخلا لولوا إليه وهم يجنحون. जेकॾहिं इन्हनि खे पनाह जी जाइ या को गार या लिकड़ जी जाइ मिले न त ओॾां भॼण में इहे देरि ई नथा कनि. ومنهم من يلمزك في الصدقات فإن أعطوا منها رضوا وإن لم يعطوا منها إذا هم يسخطون. ऐं इन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि
जेके तव्हां ते माले गनीमत जी तक़सीम में इल्ज़ाम हणनि था, पोइ जेकॾहिं खेनि माले गनीमत ॾिजे थो त राज़ी थियनि था, ऐं जेकॾहिं नथो ॾिनो वञे त उन वक़्तु इहे तव्हां खां नाराज़ थियनि था। ولو أنهم رضوا ما آتاهم الله ورسوله وقالوا حسبنا الله سيؤتينا الله من فضله ورسوله إنا إلى الله راغبون। ऐं जेकॾहिं इहे राज़ी थियनि हा जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल इन्हनि खे अता कयो ऐं ईअं चवनि हा त अल्लाह असां लाइ काफ़ी आहे, जल्दी असांखे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल पंहिंजे फज़ल सां अता कंदो, बेशक असां अल्लाह सां मुहबत रखंदड़ आहियूं। إنما الصدقات للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم। ज़कात जा हक़दार फ़क़ीर आहिनि ऐं मिस्कीन आहिनि ऐं आमिलीन ज़कात यानी ज़कात में कम कंदड़ आहिनि ऐं इस्लाम ॾांहुं रग़बत कंदड़ आहिनि ऐं बाना आहिनि ऐं कर्ज़ी आहिनि ऐं मुजाहिद आहिनि ऐं मुसाफ़िर आहिनि। इहे माण्हू मुक़रर कयल आहिनि अल्लाह जे तरफ़ां ऐं अल्लाह ताला ॼाणदड़ हिकमत वारो आहे। ومنهم الذين يؤذون النبي ويقولون هو أذن قل أذن خير لكم يؤمن بالله ويؤمن للمؤمنين ورحمة للذين آمنوا منكم والذين يؤذون رسول الله لهم عذاب أليم। ऐं के माण्हू अल्लाह जे रसूल खे ईज़ाइनि था ऐं चवनि था त रसूल अरबी हर ॻाल्हि खे तस्लीम करे थो। तव्हां फरमायो ॻाल्हि तस्लीम करणु तव्हां लाइ बहितर आहे। रसूल अरबी अल्लाह ते ईमान आणे थो ऐं साहब किराम ते भरोसो करे थो ऐं पाण करीम तव्हां मां मोमिननि लाइ रहमत आहिनि। ऐं जेके माण्हू अल्लाह जे रसूल खे ईज़ाइनि था उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। يحلفون بالله لكم ليرضوكم والله ورسوله أحق أن يرضوه إن كانوا مؤمنين। इहे मुनाफ़िक़ अल्लाह जा कसम खणी तव्हां खे राज़ी कनि था ऐं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल वधीक हक़दार आहे जो उनखे राज़ी कनि जेकर इहे मोमिन आहिनि। ألم يعلموا أنه من يحادد الله ورسوله فأن له نار جهنم خالدا فيها ذلك الخزي العظيم। छा इहे नथा ॼाणनि त बेशक जेको माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी बेफ़रमानी करे थो पोइ बेशक उन लाइ बाहि जहन्नम जी आहे, उन में हमेशह रहंदो। इहा ई वॾी ख़्वारी आहे। يحذر المنافقون أن تنزل عليهم سورة تنبئهم بما في قلوبهم قل استهزئوا إن الله مخرج ما تحذرون। मुनाफ़िक़ ॾिजनि था त मतां उन्हनि लाइ का सूरत नाज़िल थिए जेका संदन दिल जा राज़ ज़ाहिर करे। रसूल अरबी तव्हां फरमायो भले तव्हां मज़ाक करियो, बेशक अल्लाह ताला उन खे ज़ाहिर कंदड़ आहे जेखां तव्हां ॾिजो था। ولئن سألتهم ليقولن إنما كنا نخوض ونلعب قل أبالله وآياته ورسوله كنتم تستهزئون। ऐं जेकॾहिं तव्हां हिननि खां पुछंदा त इहे ज़रूरु चवंदा असीं फ़क़ति मज़ाक में चऊं था। रसूल अरबी तव्हां फरमायो छा तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे क़ुर ऐं अल्लाह जे रसूल सां मज़ाक करियो था। لا تعتذروا قد كفرتم بعد إيمانكم إن نعفو عن طائفة منكم نعذب طائفة بأنهم كانوا مجرمين। तव्हां उज़ुर पेश न करियो, तहक़ीक़ तव्हां ईमान आणण खां पोइ कुफ़्र कयो। जेकॾहिं तव्हां मां किन माण्हू खे असीं माफ़ करियूं त बि किन माण्हू ते अज़ाब कंदासीं। इन ई सबबा जो बेशक इहे ॾुहारी आहिनि। المنافقون والمنافقات بعضهم من بعض يأمرون بالمنكر وينهون عن المعروف ويقبضون أيديهم نسوا الله فنسيهم إن المنافقين هم الفاسقون।
मुनाफ़िक मर्द ऐं मुनाफ़िक औरतूं पंहिंजा पाण में आहिनि। इहे बुरनि कमनि जो चवनि था ऐं चङनि कमनि खां रोकीनि था ऐं बख़ीली कनि था। इन्हनि मुनाफ़िकनि अल्लाह खे विसारियो, पोइ अल्लाह इन्हनि खे नज़रअंदाज़ कयो। बेशक इहे मुनाफ़िक ई गुनहगार आहिनि। وعد الله المنافقين والمنافقات والكفار نار جهنم خالدين فيها هي حسبهم ولعنهم الله ولهم عذاب مقيم। अल्लाह ताला मुनाफ़िक मर्दनि ऐं मुनाफ़िक औरतुनि ऐं काफ़रनि खां वाहे जहन्नम जो वाइदो कयो आहे। इहे जहन्नम में हमेशह रहंदा। जहन्नम इन्हनि लाइ काफ़ी आहे ऐं अल्लाह खे पंहिंजी रहमत खां परे रखियो आहे ऐं इन्हनि लाइ हमेशह जो अज़ाब आहे। كالذين من قبلكم كانوا أشد منكم قوة وأكثر أموالا وأولادا فاستمتعوا بخلاقهم فاستمتعتم بخلاقكم كما استمتع الذين من قبلكم بخلاقهم وخضتم كالذي خاضوا أولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك هم الخاسرون। यानी उन्हनि माण्हुनि वांगुरु जेके उन्हनि खां अॻु में थी गुज़रिया, जेके कुवत ऐं माल ऐं औलाद में तव्हां खां ज़्यादा हुआ, पोइ उन्हनि पंहिंजे भाङे मां फ़ाइदो वरितो, पोइ तव्हां बि पंहिंजे भाङे मां फ़ाइदो वठो जीअं तव्हां खां अॻियनि माण्हू पंहिंजे भाङे मां फ़ाइदो वरितो। मतिलबु त नेकी जो सवाब ऐं बुराई जो बदिलो ॾिनो वेंदो ऐं तव्हां बि भले मज़ाक करियो जीअं त तव्हां खां अॻियनि मज़ाक कई। उन्हनि माण्हुनि जा दुनिया ऐं आख़िरत में अमल ज़ाया थिया ऐं उहे ई नुक़सान वारा आहिनि। ألم يأتهم نبأ الذين من قبلهم قوم نوح وعاد وثمود وقوم إبراهيم وأصحاب مدين والمؤتفكات أتتهم رسلهم بالبينات فما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون। छा इन्हनि वटि ख़बर न पहुती उन्हनि माण्हुनि जी जेके खाउन अॻु में थी गुज़रिया, यानी क़ौम हज़रत नूह जी ऐं आद ऐं समूद जी ऐं क़ौम हज़रत इब्राहिम जी ऐं क़ौम हज़रत शुएब जी ऐं क़ौम हज़रत लूत जी। इन्हनि सभिनी वटि संदन रसूलनि मौजज़ा आंदा। पोइ अल्लाह जो शान नाहे जो उन्हनि ते ज़ुल्म करे, पर इहे पंहिंजे नफ़्सनि ते पाण ज़ुल्म कंदा हुआ। والمؤمنون والمؤمنات بعضهم أولياء بعض يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم। ऐं मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं पंहिंजा पाण में हिक ॿिए जा ख़ैरफ़ा आहिनि। इहे चङनि कमनि जो हुकुम कनि था ऐं बुरनि कमनि खां रोकीनि था ऐं निमाज़ पढ़नि था ऐं ज़कात ॾियनि था ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कनि था। इन्हनि मोमिननि ते जल्दी अल्लाह पंहिंजी बाज कंदो। बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم। अल्लाह ताला बाग़नि जो वाइदो फरमायो मोमिन मर्दनि ऐं मोमिन औरतुनि सां जिन जे हेठां नहरूं वहंदियूं, इहे उन्हनि में हमेशह रहंदा। इन्हनि लाइ बिश्ते बाग़नि में बहितरीन महल हूंदा ऐं अल्लाह जी बाज इन्हनि सभिनी नेमतुनि खां वधीक आहे। इहा तमाम वॾी कामयाबी आहे। يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير। ए रसूल अरबी, तव्हां काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद करियो ऐं इन्हनि ते सख़्ती करियो ऐं संदन जाइ जहन्नम आहे ऐं संदन वापसी जाइ
तमाम ख़राब आहे। يحلفون بالله ما قالوا ولقد قالوا كلمة الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير। अल्लाह जो कसम खणी मुनाफ़िक चवनि था असां ईअं न चयो आहे, हालांकि तहक़ीक़ इन्हनि कुफ़ुर जो कलमो चयो आहे ऐं इन्हनि इस्लाम आणण खां पोइ बि कुफ़ुर कयो आहे ऐं इन्हनि इहो इरादो कयो जंहिंखे पूरो करे न सघिया। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल उन्हनि खे माल गनीमत सां गनी कयो, उनखे इहे ऐब न सम्झनि। पोइ जेकॾहिं उहे तौबा ताइब थियनि था त इन्हनि लाइ बहितर आहे ऐं जेकॾहिं मुंहुं फेराइनि था अल्लाह ताला दुनिया ऐं आख़िरत में इन्हनि ते दर्दनाक अज़ाब कंदो ऐं उन्हनि लाइ ज़मीन में को बि हिमायती ऐं मददगार न आहे। ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين। ऐं उन्हनि मां कुझु अहिड़ा बि आहिनि जिन अल्लाह सां वाइदो कयो त जेकॾहिं असांखे अल्लाह पंहिंजे फज़ल सां रिज़्क़ ॾिनो असीं ज़रूरु ख़ैरात कंदासीं ऐं ज़रूरु असीं सालिहीन मां थींदासीं। فلما آتاهم من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون। पोइ जॾहिं अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो त उन्हनि बुख़ुल कयो ऐं मुंहुं मोड़े इनकार कयऊं। فأعقبهم نفاقا في قلوبهم إلى يوم يلقونه بما أخلفوا الله ما وعدوه وبما كانوا يكذبون। पोइ अल्लाह क़यामत ताईं उन्हनि जी दिलनि में मुनाफ़िकी विधी इन ई सबबां जो इन्हनि अल्लाह सां कयल वाइदे जी मुखालफ़त कई ऐं इन ई सबबां जो कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। ألم يعلموا أن الله يعلم سرهم ونجواهم وأن الله علام الغيوب। छा इहे नथा ॼाणनि त बेशक अल्लाह संदन ज़ाहिरी ऐं बातिनी ॻाल्हियूं ॼाणे थो ऐं बेशक अल्लाह ग़ैब जी ॻाल्हियुनि खे खूब ॼाणंदड़ आहे। الذين يلمزون المطوعين من المؤمنين في الصدقات والذين لا يجدون إلا جهدهم فيسخرون منهم سخر الله منهم ولهم عذاب أليم। इहे माण्हू जेके मोमिननि ते संदन कयल ख़ैरातुनि ते इल्ज़ाम हणनि था, हालांकि मोमिननि वॾी कोशिश सां इन ई मिल्कियत खे हासिल कयो, पोइ इहे मुनाफ़िक मोमिननि सां मज़ाक कनि था। अल्लाह उन्हनि खे मज़ाक जी जज़ा ॾींदो ऐं उन्हनि लाइ सख़्तु अज़ाब आहे। استغفر لهم أو لا تستغفر لهم إن تستغفر لهم 70 مرة فلن يغفر الله لهم ذلك بأنهم كفروا بالله ورسوله والله لا يهدي القوم الفاسقين। तव्हां इन्हनि मुनाफ़िक़नि लाइ बख़्शिश तलब करियो या न करियो, जेकॾहिं तव्हां इन्हनि लाइ 70 दफ़ा बख़्शिश तलब कंदा त बि अल्लाह उन्हनि खे बख़्श न कंदो। बख़्शिश न थियण जो सबबु हीउ आहे त बेशक इन्हनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो इनकार कयो ऐं अल्लाह गुनहगार क़ौम खे हिदायत नथो ॾे। فرح المخلفون بمقعدهم خلاف رسول الله وكرهوا أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله وقالوا لا تنفروا في الحر قل نار جهنم أشد حرا لو كانوا يفقهون। इहे पोइते रहंदड़ यानी जंगे तबूक खां ख़ुशि थिया जो इहे रसूल अरबी सां जिहाद में शरीक न थिया ऐं उन्हनि खे अल्लाह जी राह में पंहिंजे मालनि ऐं नफ़्सनि सां जिहाद करणु नथो वणे ऐं पाण में हिक ॿिए खे चवनि था त गर्मी में जिहाद लाइ न निकिरो। रसूल अरबी तव्हां फरमायो जहन्नम जी बाहि तमामु घणी गरम आहे, काश इहे सम्झनि हा।
فليضحكوا قليلا وليبكوا كثيرا جزاء بما كانوا يكسبون पोइ उन्हनि खे घुर्जे त थोरो खिलनि ऐं घणो रोइनि इहा संदन बदअमाली जी जज़ा आहे فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين पोइ जेकॾहिं ए हबीब अल्लाह तव्हां खे उन्हनि मां कंहिं टोले ॾांहुं वापसि करे इहे तव्हां सां जिहाद लाइ हलण जी इजाज़त वठनि पोइ तव्हां फरमायो तव्हां कॾहिं बि मूंसां गॾु जिहाद लाइ न हलो ऐं तव्हां कॾहिं बि मूंसां गॾु दुश्मन खे क़त्ल न करियो बेशक तव्हां वेहण लाइ पहिरें दफ़े बि राज़ी थिया पोइ हाणे बि तव्हां ॿारनि ऐं ज़ालुनि ऐं माज़ूर सां गॾु वेही रहो ولا تصل على أحد منهم مات أبدا ولا تقم على قبره إنهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون ऐं तव्हां ए रसूल अरबी कॾहिं बि इन्हनि मां कंहिंजी निमाज़ जनाज़ा न पढ़ो ऐं न कंहिंजी क़बर ते बख़्शिश लाइ बीहो बेशक इन्हनि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो इनकार कयो ऐं इन ई हालत में मुआ जो उहे काफ़िर हुआ ولا تعجبك أموالهم وأولادهم إنما يريد الله أن يعذبهم بها في الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون पोइ तव्हां खे उन्हनि जा माल ऐं औलाद हैरत में न विझनि अल्लाह ताला इरादो फरमाए थो त खेनि इन्हनि सां अज़ाब करे दुनिया में ऐं संदन साह कुफर जी हालत में निकिरंदो وإذا أنزلت سورة أن آمنوا بالله وجاهدوا مع رسوله استأذنك أولو الطول منهم وقالوا ذرنا نكن مع القاعدين ऐं जॾहिं सूरत नाज़िल कई वई अल्लाह ते ईमान आणियो ऐं संदन प्यारे हबीब सां गॾु जिहाद करियो त इन मां वॾा माण्हू तव्हां खां इजाज़त वठनि था ऐं ईअं चवनि था त असांखे औरतुनि ॿारनि ऐं मज़दूरनि सां गॾु छॾे ॾियो رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع على قلوبهم فهم لا يفقهون इहे घर में वेंदड़नि सां गॾु वेहण में राज़ी थिया ऐं इन ई सबबा संदन दिलनि ते मोहर लॻाई वई पोइ इहे कुझु नथा सम्झनि لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون पर अल्लाह जे रसूल जिहाद कई ऐं सहाबा किराम बि पाण करीमनि सां गॾु पंहिंजनि मालनि ऐं नफ़्सनि सां जिहाद कई ऐं इहे उहे आहिनि जिन लाइ दुनिया ऐं आख़िरत में नफ़ो आहे ऐं इहे ई कामयाब आहिनि أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم अल्लाह ताला इन्हनि लाइ बाग़ तयार कया आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं इहे हमेशह बेश्त में हूंदा इहा तमामु वॾी कामयाबी आहे وجاء المعذرون من الأعراب ليؤذن لهم وقعد الذين كذبوا الله ورسوله سيصيب الذين كفروا منهم عذاب أليم ऐं बहाना कंदड़ बहराड़ीअ जा माण्हू इन लाइ आया त इन्हनि खे जिहाद न करण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं जिहाद खां उहे माण्हू वेठा जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे कूड़ो सम्झो उन्हनि कुफर कंदड़नि खे जल्दी दर्दनाक अज़ाब पहुचंदो ليس على الضعفاء ولا على المرضى ولا على الذين لا يجدون ما ينفقون حرج إذا نصحوا لله ورسوله ما على المحسنين من سبيل والله غفور رحيم ज़ईफ़नि ऐं मरीज़नि ऐं मिस्कीननि ते को ॾोह कोन्हे यानी उन्हनि खे जिहाद में शिरकत न करण जी मयार नाहे जॾहिं त उहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम मञनि था ऐं अहिड़नि नेकोकारनि ते का पकड़ नाहे ऐं अल्लाह बख़्शींदड़
बाजारो आहे। ولا على الذين إذا ما أتوك لتحملهم قلت لا أجد ما أحملكم عليه تولوا وأعينهم تفيض من الدمع حزنا ألا يجدوا ما ينفقون ऐं उन्हनि माण्हुनि ते को बि ॾोह नाहे जेके तव्हां खां अची जिहाद लाइ सुवारी तलब कनि था। तव्हां उन्हनि खे फरमायो था त मूं वटि जिहाद लाइ सुवारी जो बंदोबस्तु नाहे। उहे माण्हू तव्हां वटां वापसि थियनि था ऐं मिसकीनीअ जे अरमान सबबां संदनि अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था। إنما السبيل على الذين يستأذنونك وهم أغنياء رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع الله على قلوبهم فهم لا يعلمون पकड़ त फ़क़ति उन्हनि माण्हुनि ते आहे जेके तव्हां खां इजाज़त तलब कनि था, हालांकि उहे शाहूकार आहिनि। उन्हनि खे वणे थो त इहे पोइते रहंदड़नि सां गॾु रहनि ऐं अल्लाह ताला उन्हनि जी दिलनि ते मोहर हणी आहे, पोइ इहे नथा सम्झनि। يعتذرون إليكم إذا رجعتم إليهم قل لا تعتذروا لن نؤمن لكم قد نبأنا الله من أخباركم وسيرى الله عملكم ورسوله ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون इहे मुनाफ़िक़ तव्हां वटि उज़र पेश कंदा जॾहिं तव्हां जिहाद तां उन्हनि ॾांहुं मोटंदा। रसूल अबी तव्हां फरमायो त तव्हां कूड़ा उज़र पेश न करियो, असीं कॾहिं बि तव्हांखे सचो नथा सम्झूं। बेशक अल्लाह ताला तव्हां जूं ख़बरूं असांखे ॿुधायूं आहिनि ऐं अनक़रीब अल्लाह ताला ऐं अल्लाह जो रसूल तव्हांजा अमल ॾिसंदा। उन खां पोइ तव्हांखे अल्लाह ताला ॾांहुं मोटायो वेंदो, पोइ उहो तव्हांखे तव्हांजे अमलनि जी जज़ा ॾींदो। سيحلفون بالله لكم إذا انقلبتم إليهم لتعرضوا عنهم فأعرضوا عنهم إنهم رجس ومأواهم جهنم جزاء بما كانوا يكسبون जॾहिं तव्हां मोमिन जिहाद तां मोटंदा त फौरन इहे मुनाफ़िक़ अल्लाह जो कसम खणंदा, इन लाइ त तव्हां उन्हनि जो नालो न वठो, पोइ तव्हां उन्हनि खां पासो करियो। बेशक इहे पलीद आहिनि ऐं संदन जाइ जहन्नम आहे, इहा संदन बदअमाली जी जज़ा आहे। يحلفون لكم لترضوا عنهم فإن ترضوا عنهم فإن الله لا يرضى عن القوم الفاسقين इहे तव्हांखे राज़ी करण लाइ कसम खणनि था, पोइ जेकॾहिं बिलफर्ज़ तव्हां उन्हनि खां राज़ी थी पिया तॾहिं बि अल्लाह ताला गुनहगार क़ौम खां राज़ी न थींदो। الأعراب أشد كفرا ونفاقا وأجدر ألا يعلموا حدود ما أنزل الله على رسوله والله عليم حكيم बहराड़ीअ जा माण्हू कुफर ऐं मुनाफ़िकी में ज़्यादा सख़्त आहिनि ऐं उहे शरई अहकामनि खां घणो बेख़बर आहिनि ऐं अल्लाह ताला ॼाणदड़ हिकमत वारो आहे। ومن الأعراب من يتخذ ما ينفق مغرما ويتربص بكم الدوائر عليهم دائرة السوء والله سميع عليم ऐं के ॿारहाड़ीअ जा माण्हू अल्लाह जी राह में ख़र्च करण खे चटी ऐं नुक़सान सम्झनि था ऐं इहे तव्हां लाइ मुसीबत जो इंतज़ार कनि था। मुसीबत उन्हनि ते ईंदी ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणदड़ आहे। ومن الأعراب من يؤمن بالله واليوم الآخر ويتخذ ما ينفق قربات عند الله وصلوات الرسول ألا إنها قربة لهم سيدخلهم الله في رحمته إن الله غفور رحيم ऐं के ॿारहाड़ी जा माण्हू उहे आहिनि जेके अल्लाह ताला ऐं क़यामत ते ईमान रखनि था ऐं जेकी कुझु ख़र्च कनि था उनखे अल्लाह जे रज़ामंदे ऐं रसूल अरबी जी दुआ ख़ातिर ख़र्च कनि था। ख़बरदार, बेशक इहा ख़ैरात संदन लाइ बाइस सवाब आहे। अल्लाह ताला जल्दी इन्हनि खे बेश्त में दाख़िल कंदो। बेशक
अल्लाह ताला बख़्शींदड़ बाजारो आहे। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم. ऐं मुहाजिरनि ऐं अंसारनि मां सभ खां पहिरियां असहाबी जिन ईमान आंदो ऐं जिन माण्हुनि नेकी जे कमनि में उन्हनि जी पैरवी कई क़यामत ताईं अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे अल्लाह खां राज़ी थिया ऐं अल्लाह उन्हनि लाइ बाग़ तयारु कया आहिनि जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं उहे बेश्त में हमेशह हमेशह रहंदा। इहा तमामु वॾी कामयाबी आहे। وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة مردوا على النفاق لا تعلمهم نحن نعلمهم سنعذبهم مرتين ثم يردون إلى عذاب عظيم. ऐं तव्हांजे आसपास बहराड़ी जे माण्हुनि मां के मुनाफ़िक आहिनि ऐं के मुनाफ़िक मदीने तैयबा में बि रहनि था जेके हर वक़्तु मुनाफ़िकी कनि था। तव्हां हिन वक़्त ताईं उन्हनि खे नथा ॼाणो, असीं उन्हनि खे ॼाणूं था। असीं जल्दी उन्हनि ते घणो अज़ाब कंदासीं, उन खां पोइ जहन्नम ॾांहुं मोटाया वेंदा। मज़कूर आयत शरीफ़ जे नाज़िल थियण खां पोइ पाण करीमनि खे मुनाफ़िकनि जी सुञाणप जो इल्मु अल्लाह ताला अता कयो आहे। सबूत में ही आयत आहे वलतअरिफ़न्नहुम फी लहनिल क़ौल। तर्जुमो रसूल अरबी तव्हां मुनाफ़िकनि खे संदन ॻाल्हाइण मां सुञाणे वठो था। तफ़सीर सावी बहवाल कमालैन हाशिया तफ़सीर जलालैन। وآخرون اعترفوا بذنوبهم خلطوا عملا صالحا وآخر سيئا عسى الله أن يتوب عليهم إن الله غفور رحيم. ऐं ॿिया उन्हनि मां उहे आहिनि जेके पंहिंजा गुनाह मञनि था, उन्हनि नेक अमल बि कया आहिनि ऐं बद अमल बि कया आहिनि। अल्लाह ताला जल्दी एतराफ़ कंदड़नि जी तौबा क़बूल कंदो, बेशक अल्लाह बख़्शींदड़ बाजारो आहे। خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها وصل عليهم إن صلاتك سكن لهم والله سميع عليم. ए हबीब तव्हां उन्हनि जे मालनि मां ज़कात वठो, तव्हां ज़कात सां उन्हनि खे पाक ऐं साफ़ करियो ऐं तव्हां उन्हनि लाइ बख़्शिश घुरो, बेशक तव्हांजी बख़्शिश घुरण इन्हनि लाइ दिली सुकून आहे ऐं अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ألم يعلموا أن الله هو يقبل التوبة عن عباده ويأخذ الصدقات وأن الله هو التواب الرحيم. छा उहे नथा ॼाणनि बेशक अल्लाह ताला ई पंहिंजनि बाननि जी तौबा क़बूल फरमाए थो ऐं संदन सदका क़बूल फरमाए थो ऐं बेशक अल्लाह ताला ई तौबा क़बूल कंदड़ बाजारो आहे। وقل اعملوا فسيرى الله عملكم ورسوله والمؤمنون وستردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हां जेको चाहियो सो अमल करियो, पोइ जल्दी अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ऐं मोमिन तव्हांजा अमल ॾिसंदा ऐं जल्दी तव्हांखे अल्लाह ताला ॾांहुं मोटायो वेंदो, पोइ उहो तव्हांखे तव्हांजे अमलनि जी जज़ा ॾींदो। وآخرون مرجون لأمر الله إما يعذبهم وإما يتوب عليهم والله عليم حكيم. ऐं कुझु ॿिया माण्हू अल्लाह जे हुकुम सां मोहलत ॾिना विया आहिनि, या त अल्लाह हुननि ते अज़ाब कंदो या हुननि जी तौबा क़बूल कंदो ऐं अल्लाह ताला ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। والذين اتخذوا مسجدا ضرارا وكفرا وتفريقا بين المؤمنين وإرصادا
وإرصادا لمن حارب الله ورسوله من قبل وليحلفن إن أردنا إلا الحسنى والله يشهد إنهم لكاذبون. ऐं जिन माण्हुनि यानी मुनाफ़िक़नि मस्जिद तयारु कई नुक़सान पहुचाइण लाइ ऐं कुफ़र खे ताक़त वठाइण लाइ ऐं मोमिननि जे विच में झगड़े पैदा करण लाइ ऐं उन माण्हू जे इंतज़ार में आहिनि जेको पहिरियां ई अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो मुखालिफ़ आहे ऐं इहे मुनाफ़िक़ ज़रूर कसम खणी चवंदा त उन मस्जिद जी तइमीर में असां नेकीअ जो इरादो कयो आहे ऐं अल्लाह ताला शाहिदी ॾिए थो त इहे यकीनन कूड़ा आहिनि. لا تقم فيه أبدا لمسجد أسس على التقوى من أول يوم أحق أن تقوم فيه رجال يحبون أن يتطهروا والله يحب المطهرين. हे हबीब तव्हां कॾहिं बि उन मस्जिद यानी मस्जिद दरार में निमाज़ न पढ़ो. यकीनन इहा मस्जिद कुबा जंहिंजो बुनियाद पहिरें ॾींहं खां तक़वा सां रखियो वियो आहे इहा मस्जिद वधीक बहितर आहे जो तव्हां उन में निमाज़ पढ़ो. उन में अहिड़ा बाना आहिनि जेके पाकाई पसंदि कनि था ऐं अल्लाह पाकाई कंदड़नि सां मोहबत रखे थो. أفمن أسس بنيانه على تقوى من الله ورضوان خير أم من أسس بنيانه على شفا جرف هار فانهار به في نار جهنم والله لا يهدي القوم الظالمين. छा पोइ जे माण्हू मस्जिद जो बुनियाद तक़वा ऐं अल्लाह जे रज़ामंदी लाइ रखियो उहो बहितर आहे या उहो माण्हू बहितर आहे जे मस्जिद जो बुनियाद हिकु किरंदड़ खॾ जे किनारे ते रखियो पोइ ठाहींदड़ समेत इहा तइमीर जहन्नम में किरी पई ऐं अल्लाह ताला ज़ालिम क़ौम खे हिदायत नथो ॾे. لا يزال بنيانهم الذي بنوا ريبة في قلوبهم إلا أن تقطع قلوبهم والله عليم حكيم. इन्हनि मुनाफ़िक़नि लाइ हमेशह संदन तामीरात संदन दिलनि में शक पैदा कंदी रहंदी एसिताईं जो संदन दिलियूं टुकड़ा टुकड़ा थी वञनि ऐं अल्लाह ताला ॼाणंदड़ हिकमत वारो आहे. إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا في التوراة والإنجيل والقرآن ومن أوفى بعهده من الله فاستبشروا ببيعكم الذي بايعتم به وذلك هو الفوز العظيم. बेशक अल्लाह ताला मोमिननि खां संदन जानियूं ऐं माल ख़रीद कया उन्हनि जे एवज़ मोमिननि लाइ बिश्त आहे. इहे मोमिन अल्लाह जी राह में जिहाद कनि था पोइ कॾहिं काफ़रनि खे क़त्ल कनि था ऐं कॾहिं पाण शहीद थियनि था. इहो वाइदो अल्लाह जो सचो आहे तौरात ऐं इंजील ऐं क़ुर करीम में ऐं अल्लाह ताला खां वधीक वाइदे खे केरु पूरो कंदड़ आहे. पोइ तव्हां पंहिंजे वापार ते ख़ुशी मल्हायो जेको तव्हां अल्लाह सां कयो आहे ऐं इहा वॾी कामयाबी आहे. التائبون العابدون الحامدون السائحون الراكعون الساجدون الآمرون بالمعروف والناهون عن المنكر والحافظون لحدود الله وبشر المؤمنين. توبہ कंदड़ इबादत कंदड़ अल्लाह जी तारीफ़ कंदड़ रोज़ा रखंदड़ रुकू कंदड़ सजदो कंदड़ नेकीअ जो हुकुम कंदड़ ऐं बुराई खां रोकींदड़ ऐं अल्लाह जे हुकुमनि जी फरमाबरदारी कंदड़ ऐं तव्हां इन्हनि सभिनी मोमिननि खे मुबारक ॾियो. ما كان للنبي والذين آمنوا أن يستغفروا للمشركين ولو كانوا أولي قربى من بعد ما تبين لهم أنهم أصحاب الجحيم. नबी करीम ऐं मोमिननि खे मुनासिब नाहे जो मुशरिकनि लाइ बख़्शिश तलब कनि ऐं जेतोणीकि इहे मुशरिक
संदन अज़ीज़ हुजनि। उन खां पोइ उन्हनि लाइ ज़ाहिर थियो त बेशक इहे जहन्नमी आहिनि। وما كان استغفار إبراهيم لأبيه إلا عن موعدة وعدها إياه فلما تبين له أنه عدو لله تبرأ منه إن إبراهيم لأواه حليم। ऐं हज़रत इब्राहिम पंहिंजे चाचे यानी आज़र जी बख़्शिश तलब न कई हुई मगर उन वाइदे मूजिब जेको पाण पंहिंजे चाचे खां कयो हुआऊं। पोइ जॾहिं इब्राहिम खे ज़ाहिर थियो त संदसि चाचो अल्लाह जो मुखालिफ़ आहे त पोइ पाण उन खां पासो कयईं। बेशक इब्राहिम घणी ज़ारी कंदड़ बुर्दबार हो। وما كان الله ليضل قوما بعد إذ هداهم حتى يبين لهم ما يتقون إن الله بكل شيء عليم। ऐं अल्लाह ताला जो शान नाहे जो कंहिं क़ौम खे हिदायत खां पोइ गुमराह करे एसि ताईं जो उन्हनि लाइ ज़ाहिर न करे त उन्हनि खे कहिड़ी शइ खां परहेज़ करणी आहे। बेशक अल्लाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। إن الله له ملك السماوات والأرض يحيي ويميت وما لكم من دون الله من ولي ولا نصير। बेशक अल्लाह ला आहे बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीनुनि जी। उहो ॼारे थो ऐं उहो मारे थो ऐं तव्हां लाइ अल्लाह ताला खां सवाइ को बि हिमायती ऐं मददगार नाहे। لقد تاب الله على النبي والمهاجرين والأنصار الذين اتبعوه في ساعة العسرة من بعد ما كاد يزيغ قلوب فريق منهم ثم تاب عليهم إنه بهم رؤوف رحيم। बेशक अल्लाह ताला बाज फरमाई रसूल अरबी ते ऐं उन्हनि असहाबनि ते जिन जिहाद वक़्तु रसूल अरबी जी फरमाबरदारी कई। उन्हनि मां कुझु माण्हुनि जूं दिलियूं अनक़रीब फिरण वारियूं हुयूं। पोइ अल्लाह उन्हनि ते बि बाज कई। बेशक अल्लाह मोमिननि ते घणी शफ़क़त कंदड़ बाझारो आहे। وعلى الثلاثة الذين خلفوا حتى إذا ضاقت عليهم الأرض بما رحبت وضاقت عليهم أنفسهم وظنوا أن لا ملجأ من الله إلا إليه ثم تاب عليهم ليتوبوا إن الله هو التواب الرحيم। ऐं अल्लाह ताला उन्हनि टिन असहाबनि ते बि बाज फरमाई जेके पोइते रहिजी विया हुआ। एसि ताईं जो ज़मीन पंहिंजी कुशादगीअ जे बावजूद उन्हनि ते तंग थी पई ऐं संदन वजूद संदन मथां ॻरा थी पिया ऐं उन्हनि यकीन कयो त अल्लाह खां सवाइ का बि पनाह जी जाइ नाहे। पोइ अल्लाह उन्हनि ते बाज कई उन लाइ त तौबह कनि। बेशक अल्लाह ई तौबह क़बूलींदड़ बाझारो आहे। يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين। हे मोमिनो तव्हां अल्लाह ताला खां ख़ौफ़ करियो ऐं हर मामले में रसूल अरबी ऐं सहाबा किराम सां गॾु रहो। ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين। मदीना मुनव्वर में रहंदड़नि ऐं उन जे चौधारी रहंदड़ ॿाराड़ी जे माण्हुनि खे मुनासिब न हो त जिहाद वक़्तु रसूल अरबी खां पोइते रहिजी वञनि ऐं ईअं मुनासिब न हो त पंहिंजिन जाननि खे रसूल अरबी खां प्यारो सम्झनि। इन ई सबब आहे जो अल्लाह जी राह में जेका इन्हनि खे उञ लॻे थी ऐं थकावट थिए थी ऐं बुख लॻे थी
ऐं उन्हनि जो जेको हलण काफ़रनि लाइ कावड़ जो सबबु थिए थो ऐं उहे जेको कुझु दुश्मननि जो बिगाड़नि था उन्हनि सभिनी जे एवज़ उन्हनि लाइ नेक अमल लिखियो वञे थो। बेशक अल्लाह ताला नेकोकारनि जे अमलनि खे ज़ाय नथो फरमाए। ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون। ऐं उहे जंहिं जिहाद में थोरो या घणो ख़र्च कनि था ऐं कंहिं वादीअ मां लंघनि था त उन्हनि लाइ नेकी लिखी वञे थी। अल्लाह ताला उन्हनि खे संदन अमल खां बि ज़्यादा सवाब अता करे थो। وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون। ऐं मोमिननि खे मुनासिब नाहे जो सभई जिहाद लाइ निकिरी वञनि। पोइ ईअं छो था कनि जो हर क़बीले मां चंद माण्हू निकिरनि इन ई लाइ त फ़िक़ह जी मालूमात हासिल कनि ऐं पंहिंजे क़बीले खे ख़ौफ़ ख़ुदा ॾियारीनि। जॾहिं उहे वापसि वटनि पहुचनि त मन इहे बुराई खां बचनि। या अय्युहल्लज़ीना आमनू क़ातिलू الذين يلونكم من الكفار وليجدوا فيكم غلظة واعلموا أن الله مع المتقين। ए मोमिनो तव्हां जिहाद करियो उन्हनि माण्हुनि सां जेके काफ़रनि मां तव्हां खे वेझा आहिनि ऐं भले इहे तव्हां में सख़्ती महसूस कनि ऐं तव्हां यकीन करियो बेशक अल्लाह ताला परहेज़गारनि सां गॾु आहे। وإذا ما أنزلت سورة فمنهم من يقول أيكم زادته هذه إيمانا فأما الذين آمنوا فزادتهم إيمانا وهم يستبشرون। ऐं जंहिं वक़्तु का सूरत क़ुरान करीम जी नाज़िल थिए थी पोइ के माण्हू उन्हनि मां चवनि था त छा ही सूरत तव्हां मोमिननि जे ईमान खे ज़्यादा करे थी, पर उहे माण्हू जिन ईमान आंदो उन्हनि जो ईमान ज़्यादा थिए थो ऐं उहे ख़ुशि थियनि था। وأما الذين في قلوبهم مرض فزادتهم رجسا إلى رجسهم وماتوا وهم كافرون। ऐं पर उहे माण्हू जिन जे दिलनि में मर्ज़ आहे पोइ उहे सूरतूं उन्हनि जे कुफर में वाधारो कनि थियूं ऐं उहे काफ़र थी मरनि था। أولا يرون أنهم يفتنون في كل عام مرة أو مرتين ثم لا يتوبون ولا هم يذكرون। छा इहे मुनाफ़िक़ नथा ॾिसनि त बेशक उहे हर साल में हिकु या ॿ दफ़ा आज़माइश में गिरफ़्तार कया वञनि था, उन खां पोइ बि इहे तौबह ताइब नथा थियनि ऐं नई नसीहत हासिल कनि था। وإذا ما أنزلت سورة نظر بعضهم إلى بعض هل يراكم من أحد ثم انصرفوا صرف الله قلوبهم بأنهم قوم لا يفقهون। ऐं जंहिं वक़्तु का सूरत नाज़िल कई वञे थी त उहे हिक ॿिए खे ॾिसी चवनि था त छा मुस्लमान असां मां कंहिंखे ॾिसी त न रहिया आहिनि, पोइ मज़ाक करे इहे मोटी वञनि था। अलाह ताला इन्हनि जूं दिलियूं फेराए छॾियूं आहिनि इन सबबा जो बेशक इहा क़ौम आहे जेका नथी सम्झे। لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم। बेशक तहक़ीक़ तव्हां वटि तव्हां मां रसूल अरबी तशरीफ़ फरमा थियो। तव्हांजो तकलीफ़ में पवण रसूल अरबी खे ॾुखियो लॻे थो। तव्हांजी भलाई तलब कंदड़ मोमिननि ते कमाल दर्जे जा मेहरबान बाझारा आहिनि। فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش
العظيم पोइ जेकॾहिं अञा बि इहे ईमान नथा आणनि पोइ तव्हां फरमायो मूं लाइ अल्लाह काफ़ी आहे नाहे को महबूद मगर उहो उन ते मूं तवकल कई आहे ऐं उहो ई अर्श अज़ीम जो रब आहे।